दोस्तों ओधर ते रेल मिले तो मुझे ख्याल में तो बाबू सीटी समेत असां या रेल वठंदासीं, छो जो असांजे माशरे में हिकिड़ी अहिड़ी पिट अची वई आहे जो सभु को शॉर्टकट जो रस्तो करे तकड़ में तरक़ी करणु थो चाहे ऐं उन तरक़ीअ जे करे तमामु घणो पोइते थो हलियो वञे। महिनत करे करे तरक़ीअ जे वेझो पहुचंदो आहे त को न को मसइलो उन तरक़ीअ जी रुकावट बणिजी वरी उनखे 2-3 महीना 2-3 साल पोइते करे छॾींदो आहे ऐं डेली वारी जेका दिहाड़ी आहे उहो बि उहो नथो हणी सघे। त व्याज वारो सिस्टम घणो थी वियो आहे, जिते किथे बैंकियूं आहिनि के ऐप आहिनि, रुपए ते 2 रुपया वठण वारा जाम आहिनि ऐं उहो कर्ज़ु एॾो वठंदा आहिनि ईअं थो लॻे त ॼण हे ॾींदा ई कोन ऐं भॼी वेंदा मुल्क मां। पर घर ॿार वारो माण्हू, ज़मीनुनि वारो माण्हू, पंहिंजे इलाइक़े जो माण्हू केतिरो भॼंदो। अॼोके वीडियो में तव्हां सां ख़ासि ॻाल्हि थो कयां त अॼुकल्ह हिकिड़ा नंढा ऐप आया आहिनि जेके तमामु घणो कर्ज़ु ॾेई माण्हुनि खे फासाए था विझनि। बसि सिर्फ़ु हिकिड़ो ऐप आहे, एप्लीकेशन डाउनलोड कयो, मोबाइल तव्हां पंहिंजो शनाख़्ती कार्ड नंबर लॻायो ऐं हू तव्हां खां मोबाइल नंबर वठंदा, शनाख़्ती कार्ड नंबर वठंदा, उहो अॻु में ई तव्हां हुन ते लिखंदा वेंदा त उन्हनि वटि लैपटॉप पिया आहिनि, उन्हनि जो वॾो कमु आहे। उहे तस्दीक कंदा वेंदा त हे कहिड़े ॻोठ जो आहे, कहिड़ो थाणो हिनखे लॻे, कहिड़ो ज़िलो लॻे, सभु कुझु उन्हनि वटि ऑलरेडी उन्हनि वटि डेटा अची थी वञे त हिन जे घर जा फ़र्द घणा आहिनि, छो जो असांजे शनाख़्ती कार्ड में जेको असांखे पोयां डेटा लॻल आहे त उहो सॼो उन्हनि खे माहौल मिली थो वञे। त 8-10 हज़ार कर्ज़ु ॾेई ऐप वारा पोइ इंसान खे फासाए था छॾनि। अॻु में त उन्हनि जी एप्लीकेशन में तव्हां पढ़ंदव त उन में तमामु थोरो उन में व्याज आहे ऐं पोइ वरी आहिस्ते आहिस्ते 2-3 ॾींहं गुज़रणु शुरू थींदा आहिनि त वरी पोइ उन्हनि जूं फ़ोनियूं अचणु शुरू थींदियूं आहिनि। ताज़ो ई मुंहिंजे हिकिड़े दोस्त सां अहिड़ो मसइलो थियो, उनखे पैसा ज़रूरत में हुया, उन इहो मोबाइल ते ॾिसंदो हुयो त हिकिड़ो ऐप डाउनलोड कयईं बर वक़्तु। उन बर वक़्तु ऐप डाउनलोड करण सां उनखे 8,000 मिलिया। 8,000 जॾहिं उनजे अकाउंट में अची विया त फ़ौरन शाम जो उनखे फ़ोन अची वई त तव्हां ॾे पैसा आहिनि असांजा, उहो पैसा जमा करायो, तव्हां ते हेतिरो व्याज अचे थो। हीअ अची परेशान थियो, हिन जो बता त आहिनि, सुबुह जो वरितो आहे त शाम जो वरी इहो कर्ज़ जी फ़ोन अची वई, वरी सुबुह जो फ़ोन अची वई, वरी शाम जो, मतिलबु सुबुह शाम जेके उन्हनि जेके ड्यूटी लॻल हुई उहे माना सॼे लिस्ट खे फ़ोन हणंदा हुया। मुंहिंजे ख़्याल में त 12 ॾींहंनि में 8,000 ते 13,500 उनजो बिल निकितो। हिनजी एॾी आमदनी हुई कोन, हाणे एॾी आमदनी हुजेसि त व्याज खणे छो? मजबूर माण्हू त मिड़ेई कर्ज़ु खणे थो। एॾो वीचारो परेशान थियो, एॾो परेशान थियो, उन पंहिंजी मोटरसाइकिल खपाई। काफ़ी दोस्तनि सां उन मशवरो कयो, उन चयो यार हिन ऐप माण्हुनि खे तबाह करे छॾियो आहे। हिकिड़े माण्हू दावूं कयूं त मां 10,000 वरिता, मां 74,000 भरियो उनजे व्याज समेत, ऐं हीअ चवनि था त 1% आहे, पर तमामु माण्हू हिन में फासी विया आहिनि। तव्हांखे पैगाम ॾियण जो मक़सदु इहो आहे त हर को शॉर्टकट जो रस्तो करे कमाइण थो चाहे, तरक़ी करणु थो चाहे ऐं उनजे करे उहो कर्ज़ु बि खणे थो, व्याज बि खणे थो, सोचे नथो। उनखां पोइ उनजो नतीजो इहो थो निकिरे त मजबूरन उनखे उन व्याज वारे सां मुंहुं ॾियणो थो पए। पंहिंजो घरु खपाए, पंहिंजी गाॾी खपाए, पंहिंजो प्लाट खपाए, कुझु बि करे। जेके पैसा ॾियणु ॼाणींदा आहिनि उहे वठणु बि ॼाणींदा आहिनि। तव्हांखे मां हिकिड़ी गुज़ारिश थो कयां त हिन ऐप जे ज़रिए जेके बि तव्हां पैसा था वठो, महिरबानी करे उहे न वठो, पंहिंजी महिनत कयो। तव्हां कंहिं दोस्त खां उधार वठो, कंहिं माइट खां उधार वठो, इहे ऐप जा पैसा तव्हांखे सभु कंध में पइजी वेंदा। तव्हां सोचो था त हिकिड़े ऐप आहे, मूंखे कुझु बि न थींदो। यकीन कयो त 2-3 दोस्तनि मूंखे फ़ोनियूं कयूं आहिनि ऐं उन्हनि मूंखे ॻाल्हि ॿुधाई त असांजे हद जे थाणे में असां ते FIR थी वई आहे। जेके बि ऐप जे ज़रिए पैसा था ॾियनि त उहे चरिया कोन्हनि, उन्हनि वटि सॼी डेटा पई आहे, उहो माण्हू उन्हनि जे हथ में आहे। डाउनलोड ऐप घणो थियो आहे? इहो हिन ऐप खे 5 मिलियन माण्हुनि डाउनलोड कयो आहे। तव्हां हाणे सोचो त 5 मिलियन डाउनलोड कयो आहे त पैसा बि वरिता हूंदो। हाणे इहो को साफ़ सुथरो पैसो कोन्हे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त 2 नंबरी पैसो हूंदो, ब्लैक मनी हूंदो, उनखे वाइट मनी करण जो हिकिड़ो तरीक़ो बि आहे, पर व्याज हराम बि आहे। न खणो, तव्हांजी रही खुई या बरकत बि हली वेंदी। 8-10 हज़ार में 20,000 में छा थो मिले? कुझु मिलंदो बि कोन्हे। इहो तव्हांजो चांहि उफराटो थी वेंदो, सब्ज़ी थी वेंदी ऐं को फ़ाइदो ई कोन्हे। उनजो तव्हांखे व्याज जेको आहे तमामु घणो भरिणो पवंदो। ऐं मुंहिंजो वीडियो तव्हां वधि खां वधि शेयर कयो त ॿियनि जेके बि दोस्त आहिनि जेके हिन ऐप खे मामूली सम्झंदा आहिनि ऐं फौरी पैसो वठणु चाहींदा आहिनि त उन्हनि ताईं बि इहो इतला पहुचे त इहो महिरबानी करे इन्हनि में न फासनि। त तव्हां ज़हनी डिप्रेशन जा मरीज़ बि थी वेंदव, थी सघे थो तव्हांखे दिलि जो मसइलो बि थी वञे, थी सघे थो तव्हांखे ॿियूं बीमारियूं बि हमिलो। मुंहिंजो पैगाम ई पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं ॿिए मौज़ू ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।